अस्सलाम वालेकुम। मैं बेटे के मिट वाला मौजूद किसो एहसान भलाई नसीब बाग अकुल مسرور शाद आबाद पान नंबर 80। जॾहिं तुंहिंजो भाउ वापसि हलियो वियो त तो मुर्ग जो सीनो खाधो ऐं बाक़ी रखी छॾियो ऐं माण्हुनि जो माल दफ़न करे छॾियो त वापसि न करी। लेकिन ख़ुदा जी मुसलत तुंहिंजे तदबीर जे ख़िलाफ़ हुई। अबू जहल मलून चयो इहो बि ग़लति चयो ऐं मूं कुझु दफ़न कोन कयो बल्कि 10,000 अशरफियूं चोरी करे खणी आ। आज़िन फरमायो ही सभु कुझु पंहिंजे तरफ़ खां कोन फरमायो। ऐं जबरील अलैहिस्सलाम बाक़ी मांदा मुर्ग खणी अचु। नागाह इहो मुर्ग अची हाज़िर कयो। आज़िर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मूं ही सभु कुझु पंहिंजे तरफ़ां कोन चयो आहे बल्कि हज़रत जबरील अलैहिस्सलाम मौजूदु आहे ऐं ख़ुदा जे तरफ़ां ख़बर ॾेई रहियो आहे। आज़िर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सुञाणींदो हिनखे? उन चयो त न मूं हिनखे कोन खाधो आहे। ही नीम खुर्दा मुर्ग दुनिया में हज़ारों आहिनि। आज़िर सलाम जिन फरमायो ऐं मुर्ग अबू जहल मूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते इल्ज़ाम लॻाए थो त आउं जबरील अलैहिस्सलाम जिन जे बारे में कूड़ चई रहियो आहियां। लिहाज़ा मुंहिंजी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सदाकत ऐं अबू जहल जी ग़लति गोई ते गवाही ॾे। नागाह उन मुर्ग बहुक्म ख़ुदा कलायो ऐं चयो आउं गवाही थो ॾियां त ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदा जा रसूल आहियो ऐं बहितरीन जमीअ ख़लाइक़ आहियो ऐं गवाही थो ॾियां त अबू जहल दुश्मन ख़ुदा आहे ऐं ॼाणी वाणी हक़ सां दुश्मनी करे रहियो आहे। उन मुंहिंजो गोश्त खाधो बाक़ी ज़ख़ीरो करे छॾियो हुयो। लिहाज़ा उन जे ख़ुदा जी ते तमामु लहनत करण वारनि जी लहनत हुजे। ही मुनाफ़िक़ बावजूदु कुफ़र जे बख़ील आहे। हिन जो भाउ आयो हिन मूंखे दामन में लिकाए छॾियो। उन ख़ौफ़ त कई किथे हिन जो भाउ खाइण में गॾु शरीक न थिए। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदा तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी सचनि खां घणा सचा आहियो। आज़िर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो ऐं अबू जहल ही मौजूदो ॾिठी इहो काफ़ी कोन्हे। ईमान आण त अल्लाह बि ख़ुदा खां महफ़ूज़ रही थी वञे। अबू जहल चयो ऐं सम्झां थो त चंद ॻाल्हियूं वहम में विझण लाइ तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कयूं आहिनि। उन्हनि जी कहिड़ी हक़ीक़त को हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो छा हिन मुर्ग ऐं तुंहिंजे ॾिसण ऐं उन जे आवाज़ ॿुधण में ऐं सभिनी कुरैश जे ॾिसण ऐं ॿुधण में कहिड़ो फ़र्क़ु मालूम थिए थो? अबू जहल चयो न। आज़िर साहब जन फरमायो वरी छा एतमाल ऐं शक थो करी जो कुझु पंहिंजे हवास उन खां तूं इदराक कयो सभु महज़ ख़्यालु आहे। अबू जहल चयो न मूं उन जो सिर्फ़ु ख़्यालु कोन थो सम्झां। आज़िर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जॾहिं तूं उन में ऐं हिन में फ़र्क़ु कोन थो सम्झी त सम्झी वठ त ही महज़ ख़्यालु कोन आहे। वरी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक उन मुर्ग ते मलियो